पापनगर ड्रामे जी नई अपडेट में तव्हां सभिनी दोस्तनि खे ख़ुशि आमदीद। दोस्तों अॼु उदासी टेक यूट्यूब चैनल में पापनगर ड्रामे जो रिव्यू कंदासीं। हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा। अॼु तव्हांजे लाइ हिकु ज़बरदस्त बहितरीनु अपडेट साम्हूं आंदी आहे। दोस्तों पापनगर ड्रामो तो ज़बरदस्त हली रहियो आहे, लेकिन जंहिंमें जेका इन में हाणे चेंजिंग आई आहे, जेको मतिलबु बलाज खान पंहिंजे भाउ खे बि माफ़ु नाहे कयो, त हू ॿिनि सां छा रियाद कंदो, मल्हार सां छा रियाद कंदो, रोशन सां छा रियाद कंदो। सारंग जेका बि ॻोठ वारा आहिनि, इन ड्रामे में ॾेखारण जो मक़सदु इहो आहे त पंहिंजी न्याणी सां बि इंसाफ़ु नथो करे सघे, जन पंहिंजे वॾे भाउ खे मारे छॾियो। इहो इन जे लाइ इहो मोड़ आयो आहे त हाणे कंहिंजे मथां बि बलाज खां रहम न कंदो, हाणे पंहिंजी न्याणी मथां बि ज़ुल्म कंदो। थी सघे थो इन जी न्याणी हितां भॼे ऐं इहो क़दमु खणे ऐं अञा पोइ जहिड़ो जेको आहे ड्रामे में वधीक ॾेखारियो वेंदो, मारधार ॾेखारी वेंदी। ऐं छाजे करे त हीअ हक़नि ते जेका न हक़ थींदा आहिनि, त पोइ अहिड़ो कमु ईअं थींदो आहे। ऐं मल्हार जे लाइ बि मुसीबत जेका आयल आहे उहा अणटर आहे। तमामु जल्द बलाज मल्हार खां बि हाणे पलांत पंहिंजो वठंदो ऐं उनजा घर वारा मेड़ खणी वेंदा सभई रोकण जे लाइ बलाज खान, लेकिन उन्हनि खे मोटाए छॾींदो। पोइ बि लिखी वार कराईंदो पंहिंजे वाठनि खां ऐं मल्हार बि घटि कान कंदो, मल्हार जो साथ ॾींदो, शेर दिलि धमाके सां साथ ॾींदो।